अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। शमा बारींदे शब पिरह बाखूं कठियूं, मोट मरां थी मेधरा राणा कारण रब, तुंहिंजी तात तलब कांग उॾारियम काख जा। भलारे भिट धणी जे भलारे बैत सां मुंहिंजी आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां थी दुनिया जी कुंड कुड़िछ ताईं, जंहिंजा माॻ ॿुधिजे पियो उन्हनि मीणी महिरबाननि खे सिक भरियो सलाम शाल क़बूल पवे। 11 अगस्त अरबा जे ॾींहुं प्रोग्राम कुझु वर्क किताब मां साण करे अवां जी ख़िदमत में हाज़ुर अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआत में अवां लाइ इहा ई दुआ त शाल जित हुजो, सुख सलामती सां हुजो, कॾहिं बि अवां जो मुर्खूं मेरियूं न थियनि, कॾहिं बि अवां जा मोड़ न मुरझाइजनि। जित हुजो, शाद हुजो, पंहिंजनि प्यारनि ऐं धरती वारनि लाइ जा खोड़ींदा रहो। शाल वतन सां वफ़ा जा गीत ॻाईंदा रहो ऐं धरती ऐं सर्दी सां मींहं निभाईंदा रहो। जीअं त अव्हीं बख़ूबी ॼाणो था त रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे प्रोग्राम कुझु वर्क किताब मां में असीं अवां जी ख़िदमत में पेश कंदा आहियूं ख़ूबसूरत किताबनि मां चूंड मवाद। अॼु असीं अवां जी ख़िदमत में पेश कंदासीं नाम्यारे लेखक नावल नवीस ऐं कहाणीकार सिराजुल हक़ मेमण जे तारीख़ी नावल मरण मूसी आव जी 7वीं क़िस्त। उन सां गॾोगॾु नाम्यारे क़ौमप्रस्त अॻवान ऐं लेखक रसूल बख़्श पलीजे जे किताब संदी ज़ात हंजन ऐं केवल मलकाणी जे लिखियल किताब सिंध कहाणी मां चूंड वर्क। सभ खां पहिरियां असीं उन किताब जा वर्क वराईंदासूं जंहिंमें दलेरी जा दास्तान समायल आहिनि, त वरी उन्हीअ किताब में अरगुणनि तुरखाननि ऐं मुग़लनि जे ज़ुल्म जा किस्सा बि आहिनि। जी हा, किताब आहे मरण मूसी आव ऐं हिन तारीख़ी नावल जो लेखक आहे सिराजुल हक़ मेमण। अॼु असीं अवां जी ख़िदमत में पेश कंदासीं मरण मूसी आव जी 7वीं क़िस्त। जी हा, पेश करियूं था 7वीं क़िस्त। अमीर हरे हरे थी पंहिंजी जान बची वञण जा शुक्राना बजा आणींदा खिसकण लॻा। कैसर बेग ज़रे ज़रे पाईंदा बेग ॾांहुं अहिड़ियुनि अखियुनि सां थे ॾिठो जिन में नफ़रत सां गॾु हसद जी बाह भड़की रही हुई। पाईंदा बेग अहिड़ी ॾेखाए ॾिनी ॼण त कोटवाली हुन जो हक़ हो। हू सोचे रहियो हो त हर चौकी तां जेकॾहिं 10 अशरफियूं बि रोज़ अचनि त 12 चौकियुनि तां 120 अशरफियूं गॾु थींदियूं ऐं थोरनि ॾींहंनि में हुनखे तोशी खाने जे माल में गोबिन हणण ऐं कैसर बेग सां हिसो पती करण खां वधीक मिल्कियत मिलंदी। उन खां सवाइ अरगुणनि ऐं तुरखाननि खे हिकु तरफ़ त सिंधियुनि खे ॿिए तरफ़ साज़ जे इल्ज़ाम हेठि गिरफ़्तार करे खाइण चङी ख़ासी रक़म हासिल करे सघिबी ऐं पोइ ज़ले इलाही जी ख़िदमत में सुखड़ियूं पाखड़ियूं मोकिले ठठे जी सूबेदारी जो ख़्वाबु ज़रूरु पूरो थींदो। अलबत्ता ताशी ख़ान खे पंहिंजे पासे करिणो पवंदो। हुनखे ख़बर हुई त ताशी ख़ान ज़ले इलाही जो मुख़बर ऐं ख़ासि एतमाद वारो माण्हू आहे ऐं हू हर ॻाल्हि जी मुख़बरी सिधो सो शहनशाह हिंद वटि कंदो रहे थो। उहो सोचींदे हुन ताशी ख़ान ॾांहुं निहारियो ऐं पोइ ॿिन्ही जे अखियुनि हिक ॿिए खे सुञाणे वरितो। कैसर बेग उन मुॾतर में हो त हाणे जॾहिं ॻाल्हि खुली पई आहे त मिर्ज़ा शाहरुख वारनि जो नालो खणे या न। हुनखे इहा ॻाल्हि सम्झ में न आई त जॾहिं हुननि शाही क़ैदियुनि खे छॾाइण जो कमु मथस रखियो हो त पोइ हाणे हुनजे पुटनि ऐं सिंधी कनीज़ खे अञा छो हुनजे हवाले नथा कनि। हाणे त रुस्तम बेग खे बि शक पइजी वियो आहे। हुनखे वरी पंहिंजे पुटनि ऐं सिंधी कनीज़ नूरी जो ख़्यालु आयो। हुन पाण सोचियो हो त सिंधी कनीज़ खे ज़ले इलाही जी ख़िदमत में मोकिले ॾींदो त जीअं तोशे खाने जी अमलदारी क़ाइमु रहंदी अचे। हूअ हुई बि त शाही हरम जे लाइक़ु छा नक छा नक्शो ईअं थिए भायो ॼण त ख़ुदा कंहिं वांदकाए में वेही ठाहियो हो। शाही कपिड़नि में हू नूरजहां बेगम खे बि मात करे छॾींदी। जेकॾहिं हुनखे पाण कनीज़ूं वणंदियूं हुजनि हा त हूअ हुनखे पाण वटि रखण लाइ बग़ावत करण खां बि कीन किबाए हा, पर हुनखे त पंहिंजे साकियुनि खां सवाइ घड़ी पल बि सुख न थिए आयो
ऐं हुन जा मासूम पुट। शाहरुख वारनि वटि छोकिरनि खे बांधी रखण जो कहिड़ो जवाज़ हो। शाही क़ैदी मिलनि त पोइ मुंहिंजे पुटनि खे पाण वटि छो झलियो वेठा आहिनि। तुरखान अमीरनि मिर्ज़ा गाज़ी बेग जे वक़्त में मूंखे कहिड़ियूं पॻूं ॿधायूं, जेतोणीकि हू पाण बि त मिर्ज़ा बाक़ी बेग जी औलाद मां हो। ससु माउ कनीज़ हुई त छा थी पियो। ईअं त मिर्ज़ा शाहरुख बि मिर्ज़ा रुस्तम सां मिर्ज़ा शाहरुख जी ॻाल्हि करणु मुनासिबु थींदी या न। जेकॾहिं हुननि खे को शक पइजी वियो त ॿिन्ही छोकिरनि खे क़त्ल करण खां कोन मुड़ंदा। बहितर ईअं थींदो त पहिरियां पाण साणनि ॻाल्हाए ॾिसां। न ईअं देरि थी वेंदी ऐं छोकिरनि खे कुझु नुक़सानु पहुचण जो अंदेशो थींदो। मिर्ज़ा रुस्तम सां ॻाल्हि कढण सां मुग़लनि सां वफ़ादारी बि ज़ाहिर थी पवंदी ऐं छोकिरनि जी जान बि बची पवंदी। मुग़लनि सां सिधो संहुं वेहण जी मिर्ज़ा शाहरुख ख़ान वारनि खे बि हिमत न थींदी। मूंखे पहिरीं इहो सोचणु घुरिजे हा, पर 2 लखनि दरहमनि जी लालच मूंखां मुंहिंजा पुट बि विसाराए छॾिया त छा मिर्ज़ा मुज़फ़र बेग मुंहिंजे पुटनि खे छॾाइण में कामयाबु थींदो। हुन मुज़फ़र बेग ॾांहुं निहारियो ऐं उन वक़्तु मुज़फ़र बेग बि ॾांहुं निहारियो। ॿिन्ही जे अखियुनि हिक ॿिए जो नियापो सम्झण खां अॻु ज़मीन में कुझु ॻोल्हणु शुरू करे ॾिनो। मिर्ज़ा मुज़फ़र बेग खे पंहिंजे सिपह सालारी ख़तरे में नज़र अचणु लॻी। जेकॾहिं शाही क़ैदी हासिल न थिया त मिर्ज़ा रुस्तम बेग संस ॼण बचो कुहाए छॾींदो। पर शाही क़ैदियुनि खे छॾाइण मां अरगुननि जो कहिड़ो मतिलबु थी थो सघे, सवाइ उनजे त हिकु भेरो वरी हू मिर्ज़ा अब्दुल अली खे तख़्त नशीं करे मुग़लनि ख़िलाफ़ को मुहाज़ क़ाइमु कनि। पर कैसर बेग जे पुटनि ऐं सिंधी कनीज़ जे अॻुवा जे वाक़े जो शाही क़ैदियुनि सां कहिड़ो सुबंध आहे। मथां कैसर बेग बि का चाल खेॾी रहियो आहे। हुन वरी कैसर बेग ॾांहुं निहारियो जेको अञा ताईं ज़मीन में घुरे रहियो हो। ताशी बेग टिन्ही ॾांहुं वारे वारे सां ॾिठो ऐं दिलि में ज़लीलाही खे मुकमिल अहवाल लिखण लाइ मज़मून संदसि दिमाग़ में हुरणु लॻो। पाईंदा बेग सूबेदारी जे शौक़ में यकीनन हर ॻाल्हि करण लाइ तयारु थी वेंदो। कैसर बेग जे पुटनि जे अॻुवा जो मामो अलबत्ता हुनखे सम्झ में न थे आयो ऐं मुज़फ़र बेग पंहिंजे सिपह सालारी क़ाइमु रखण लाइ अरगुननि सां जंग करण खां बि न केॿाईंदो। पर छा हिन वक़्तु अरगुन सरदारनि सां फिटाइण मुग़ल शहनशाहत लाइ फ़ाइदेमंद थींदो? छो न समूरो ॾोह सिंधियुनि जी शोरश ते हणिजे ऐं हुनजी नज़र मिर्ज़ा रुस्तम ते पई, जंहिं पंहिंजे हेठिएं चप खे चक हणणु शुरू कयो ऐं ताशी ख़ान सम्झी वियो त हुनखे वरी कनीज़नि जो ॻाढ़ो जिस्म ऐं बेड़ जो लकुण यादि अची रहियो हो। सावण जॾहिं बि ॿेले में दाख़िल थींदो हो त हुनखे हमेशह ईअं महसूसु थींदो हो ॼण त वण बि हुन सां गॾु हलणु लॻा हुआ ऐं हुन सां चुण भुण ऐं सरगोशियूं करणु लॻंदा हुआ। ॼण चवंदा हुजनि त असीं सिंध जी धरती जो सुहाग आहियूं, जंहिंखे लुटण लाइ सवें भेरा राता लॻंदा रहिया आहिनि, पर असीं अॾोल आहियूं। सिंध जा वण सिंध जी धरती वांगुरु सदोरा ऐं सदा हयात आहिनि। ही बड़ जा वण, ही पिपर जा वण, ही सुहांजे जा वण, ही टालियूं, ही लयूं, ही बबुर, ही देवियूं। उन्हनि सभिनी में हिकिड़ी ख़ासियत आम आहे त उन्हनि खे वढे छॾियो त वरी उसरी ईंदा। उहा ख़ासियत दुनिया जे ॿिए कंहिं बि वण में कान्हे। शायदि उहो ई आवागून जो करिश्मो आहे जो सिंध जा क़दीम माण्हू बि वणनि जी पूॼा कंदा हुआ। बड़ ऐं पिपर, देवी ऐं सुहांजणे जे वणनि ते अॼु बि मायूं सुहावरीतियूं सुहागणियूं आखा विझनि थियूं, छाकाणि त उहे वण प्राचीन वक़्त खां तख़लीक़ जी देवी जो ओञाण आहिनि। सावण जी दिलि संदसि सीने में फूंडजण लॻी, ॼण त ॿाहिरि निकिरण ते हुई, ॼण त वण खे भाकुर पाइण गिराठड़ियूं विझण लाइ आती हुई। ओॾी महिल चाह पखियुनि जो हिकिड़ो वलर हिकिड़े वण तां उथी सावण जे अखियुनि अॻियां ॿिए वण ते वञी वेठो। परनि ऐं खंभनि जी फड़ ते हुन मथे निहारियो। अला मुंहिंजे सिंध जा पखी बि कहिड़ा न सुहिणा आहिनि, 7 रंगा सुहिणा सीबथा, ॼण त बेशत जा पखी हुजनि। सावण खे पक थी त बेशत में बि अहिड़ा पखी न हूंदा। पोयां तलूरनि जी हुकार ॿुधी हू बीही रहियो। हुन जे जवाब में कारड़े तितर बि ॿोली ऐं सावण जे अखियुनि में पाणी भरिजी आयो। हुन ईअं भायो ॼण त हुन तितर जी तवार हुन जे दिलि खे लोॾे वई। या अला, तो बेशक सिंध खे नवाज़ियो आहे, पर ही सदा ऐं ॾुराहनि धारियुनि जो ॾुर सिंध ते छो मड़ियो अथई? सिंध खे सुख सुम्हण छो नथो ॾी? हुन पंहिंजे पालणहार सां शिकायत कई। हुनखे पंहिंजे पीउ जो ई गुफ़्तो यादि अची वियो। सावण, सिंध आहे त पाण बि आहियूं,
न त मौला जो ॿियो बि मुल्क घणो ई पियो आहे साह खणण लाइ। हुनखे पंहिंजे मस्ताने पीउ जूं मस्तानियूं ॻाल्हियूं हुरी आयूं ऐं वरी वरी हुनजी दिलि भरिजी आई। निड़ी में ॻंढ पइजी वियसि। ओचितो हुनजी कुमेद जा कन खड़ा थी विया ऐं हुनजी चाल में अणलखो फ़र्क़ु पइजी वियो। सावण ख़्वाबनि जी दुनिया मां मोटी आयो। घणी देरि खां पोइ चिॿरे जी चेट सां गॾु घोड़नि जे टापड़ जो आवाज़ हुनजे कन ते पियो। हुन कुमेद खे हल्की हथ जी थपकी हई त कुमेद पाणे ॼण खॿड़नि जे डिघनि ॿुड़नि में मुंहुं विझंदी लिकी बीही रही। सावण कमर बंद मां कटारो कढी ॿूटनि जी झुंड में ओकड़ू वेही रहियो। हुनजे कननि हुनखे ॿुधायो त अॻियां ॿ सवार हुआ जिन जे कढ ॾहाको सवार मींहं वाव कंदा पिया आया। हुनखे उहो बि यकीन हो त मुग़ल या तुर्खान वस पुॼंदे ॿेल जो रुख कोन कंदा। हुन अंदाज़ो लॻायो त मुग़ल सिपाही किन सिंधी हमराहनि या तुर्खान खे झलण ते आया। हुनजे हमराहनि जे चिताब मां हुनखे उहा पक थी वई त ॿेले में घिड़ंदड़ माण्हू सॼण कोन हुआ। पर जेकॾहिं वेरी किन सिंधी हमराहनि जे पोयां आहिनि त पोइ अञा हू उन्हनि ख़्यालनि में हो त अॻियनि सवारनि मां हिकिड़े जी घोड़ी जी डिघी ऐं ढिनल हिणकार मां हुनखे पक थी वई त घोड़े जे पुठ में भालो या तीर खुपी वियो हो। साॻे वक़्तु अॻे सवारनि जे घोड़नि जे सुम्हण जो आवाज़ ओचितो बंदि थी वियो। हुनजे सरल कननि परे जो हिकिड़ो आवाज़ झटे वरितो, ॾातरना ओ हिननि खॿड़नि जी झुंड में। ॿिनि हमराहनि जे डोड़ण सहकण जो आवाज़ हाणे चिटो ॿुधण में पिए आयो। सावण जिते लिकियल हो हुनजे पुठिएं पासे ॿ हमराह गिसकंदा सहकंदा खॿड़नि में घणो अंदरि पेही आया। सावण महसूस कयो त हमराह पंहिंजे साह खे रोकण जी कोशिशि करे रहिया हुआ, पर हुनजे नासनि मां आवाज़ सिसकंदो ईअं थिए निकितो ॼण को ॿुॾंदड़ माण्हू ओचितो पाणी मां ॿाहिरि निकिरी छपड़का करे साह खणंदो आहे। घड़ी न गुज़री त ॾहाको खन मुग़ल लश्करियुनि बि खॿड़नि जी झुंड वटि अची पंहिंजा घोड़ा झलिया। हिकिड़े मुग़ल कड़केदार आवाज़ में चयो, तैमूर ख़ान, नामुराद सिंधी हिते ई किथे लिकियल आहिनि। तूं ही पासो वठि त आऊं हिन पासे थो ॾिसां। अचो तव्हीं मूंसां अचो। सावण वरी सुरॿाहट ॿुधो, वरियाम यर मुंहिंजे करे शुश। खॿड़ काफ़ी घाटा हुआ, पर सावण खे पक हुई त जेकॾहिं मुग़ल हिन पासे आया त कुमेद जी बोए ते मुग़लनि जा घोड़ा ज़रूरु हिणकंदा ऐं न रुॻो मुग़ल हुनखे ॾिसी वठंदा, पर पोइ हुननि ॿिनि हमराहनि जो बि ख़ैरु कोन थींदो। कुझु सोचींदे हुन वात ते मुठ ॾींदे ॻेरे जी डिघी गूगूं जो आवाज़ु कढियो। घड़ी न गुज़री त चौधारी खॿड़नि लेयनि मां ॻेरनि जी डिघी गूंगूं जो आवाज़ु अचणु लॻो। सावण वरी सुरॿाहट ॿुधो, यार इहो आवाज़ु ॿुधई बिना हिननि खॿड़नि मां पियो अचे। ओचितो हिकु चिटो आवाज़ु अलाए जे किथां ॿुरियो, मुग़ल सिपाहियो अमी घेरे में आयो, पंहिंजा हथियार फिटी करियो न त। मुग़लनि जे घोड़नि जे सुबन जो आवाज़ु बीही रहियो। लगामनि छिकण जो आवाज़ बि चिटो ॿुधण में आयो। मुग़लनि जे मुहतार जे आवाज़ मां ई सावण सम्झी वियो त मुग़लनि जो डप खां साह सुकी वियो हो। मुग़ल मुहतार चई रहियो, तैमूर ख़ान हाणे छा कजे? शहबाज़ ख़ान, ही सिंधियुनि जी का चालबाज़ी थी ॾिसिजे। मजाल आहे का सिंधी जी जो मुग़लनि जी। ओचितो हुनजो आवाज़ु बंदि थी वियो ऐं हुनजे बदिरां हिकु दिलि ॾारींदड़ रीह वायो मडियल में फहिलिजी वई। घोड़नि जे संजनि तां कंहिं माण्हू जे गिसकी किरण जो आवाज़ु सावण जे कननि झटे वरितो। हुनजे चपनि ते हल्की मुर्क फहिलिजी वई ऐं उन वक़्तु ई फ़िज़ा में आवाज़ु ॿुरण लॻो, मुग़ल सिपाहियो, अञा बि जेकॾहिं हथियार फिटी न कयो त। अञा उहो जुमिलो पूरो ई न थियो त भालनि ऐं तरारनि ऐं खंजरनि जे ज़मीन ते उछलजण जा आवाज़ उथिया ऐं आसपास खां खॿड़नि मां, लयनि मां ऐं ॿेले जे वणनि मां विहारो मुड़सनि जो मुग़लनि जे चौधारी नमूदार थियो। सावण बि कुमेद झले खॿड़नि मां निकिरी ॿाहिरि निकिरी आयो ऐं वधंदो अची मुग़लनि अॻियां बीही रहियो। हुन ॾिठो त हिकिड़े घोड़े जे सुबन वटि तैमूर ख़ान ऊंधो पियो हो ऐं हिकिड़ो भालो संस पुठ में खुतल हो। शहबाज़ ख़ान, तव्हांखे ख़बर कान्हे छा त हिन ॿेले में मुग़लनि ऐं तुर्खान खे घिरण जी इजाज़त कान्हे? सावण जी आवाज़ में रुक जहिड़ी सख़्ती हुई। जी जी न, असांखे अहिड़ी ख़बर कान हुई। हिन भेरे माफ़ी ॾियो। ख़ैरु ॾिठो वेंदो, जुड़िया ही हथियार मेड़ियो, हिननि घोड़नि खे कुड़ह में मोकिलियो ऐं हिननि मुग़लनि खे महिमान खाने वठी हलो ऐं हिन लाश खे ईअं जो ईअं खणाए हलो। उहो हुकम ॾेई हू वरी खॿड़नि जे पुठियां बर हली आयो ऐं चयाईं, भाउ हाणे जोखम कोन्हे, भले ॿाहिरि अचो।
का घड़ी चुप थी वई, पर पोइ ॿ जुवान मुड़ुस खबड़नि मां ॿाहिरि निकिता। उन्हनि मां हिकिड़ो घणो हिसिल हो, अलबत्ता ॿिए जे मुंहं ते हिकु अजीब अरड़ो रंग हो। सावण का घड़ी हिननि जुवाननि खे घोरे ॾिसंदो रहियो। जुवान जी उन घोर खां किबाइण ख़ातिर ज़मीन में निहारण लॻा। सावण जे मुख ते मुर्क अची वई, हल्की माना भरी ऐं शरारत सां भरपूर। हुन जी दिलि चयो त हिननि जुवाननि खे भाकुर में भरे वठे, पर हुन पंहिंजी आवाज़ में सख़्ती आणींदे चयो, केरु मुड़ुसु आहियो ऐं हिन पासे कीअं आया आहियो? का घड़ी चुप थी वई। पोइ हिकिड़े हमरा हल्की लापरवाही सां चयो, मुंहिंजो नालो वरियाम आहे, नगर ठठे जो आहियां। बाबो अली मोहम्मद वाडको कमु कंदो आहे। हीउ मुंहिंजो संगती ॾातर ॾिनो आहे, हीउ बि ठठे जो आहे, राज़ को कमु कंदो आहे। बाक़ी हिते कीअं आयासीं सो तंहिं में ॿिए कंहिंजो छा, असांखे इहा ख़बर कान्हे त हीउ ॿेलो बि कंहिं मुग़ल या अरगून तुरखान मल गन्हे वरितो आहे जो उन खां गोशूं करियूं। नौजवान जो धीरज ऐं लापरवाही सां ईअं ॻाल्हाईंदो ॾिसी सावण जी दिलि फुंजण लॻी। ॿेली अञा सिंधी ॿिन वियल बि कोन हुआ, पर हुन वरी बि हशमत सां चयो, सॼे ठठे खे ख़बर आहे त हीउ ॿेलो सरदार ख़ान जो गढ़ आहे। अव्हांखे डपु कोन थियो त मतां? हुन अञा जुमिलो ई पूरो कोन कयो त हमरा संस ॻाल्हि कपींदे चयो, सरदार ख़ान बि माण्हू जहिड़ो माण्हू हूंदो, को मथे ते सींग कोन हूंदुसि जो खाए सो ॾिजे। सावण ॾिठो त हिन हमरा जे संगती खेसि ठूं ठाणी माठ करण जो इशारो ॾिनो, पर हमरा थोरी देरि हबकी वरी चवणु लॻो, मुड़ुस जो मट आहे, उहा असां पक अथऊं त राह वेंदड़ वाटड़नि सां हथ चुरांद कोन कंदो हूंदो, न त पोइ सरदार ख़ान या आम मुग़लनि ऐं तुरखान में कहिड़ो फ़र्क़ु रहंदो। हूं बि ओचितो हमरा चुप थी वियो। हुन जेके चवण थे चाहियो सो मुनासिब कोन हो। वरियाम सोचियो, आख़िर बि त हिन हमरा संदन जान बचाई हुई। सावण बि सम्झी वियो त नौजवान हुनखे को तानो मेणो ॾियण थे घुरियो, सो चयाईं, हूं बि छा? वरियाम सावण जे अखियुनि में निहारींदे चयो, अव्हां असां सां भलाई कई आहे, असांजी जान बचाई अथव, सो उन लाइ अव्हांजो थोरो ख़ुदा कंदो त लाहे विझंदासूं। हाणे जेकॾहिं इजाज़त हुजे त असीं छिकियूं पंध खे। सावण सम्झी वियो त हमरा ॻाल्हि खाई वियो, सो हुन बि ॻाल्हि मटाइण ख़ातिर चयो, भला ही मुग़ल अव्हांजे पोयां छो पिया हुआ, उहो मुग़लनि खां पुछो। वरियाम वरी बि लापरवाही सां चयो, पर बि का त ॻाल्हि हूंदी। अदा ॻाल्हि हीअ आहे त वरियाम जे संगतीअ अञा ॻाल्हि चोरी मस्त वरियाम दोमान ॾिने चयसि, ॾातरना तूं माठ कर, मूंखे ॻाल्हाइण ॾे। मुग़लनि ऐं असांजो मामिरो असांजे मथे जो सूरु आहे, कंहिं उपरे माण्हू सां करण जहिड़ी ॻाल्हि कान्हे। सावण खे उपरे लफ़्ज़ ते चिड़ बि आई त थोरो ॾुख बि थियसि। हुन वरी बि वरियाम खे घूरींदे चयो, सिंधी हिकु ॿिए लाइ ओपरा कॾहिं खां थिया? वरियाम ठह पिए जवाबु ॾिना, मुग़ल त धुरियाणी धारिया आहिनि, पर सभु सिंधी बि हाणे पंहिंजा न रहिया आहिनि। मुग़लनि जी नौकिरी कंदड़ या सिंधियुनि सां लातालुक थी ॿेलनि ऐं झंगनि में घारींदड़ सिंधी ओपरा न चइबा त भला ॿियो खेनि छा चइबो? वरियाम जे लफ़्ज़नि में हाणे सख़्ती न हुई, पर उन्हनि में लिकियल मेहणे हणी वञी हंधि कयो। सावण जे दिलि खे झोॿो अची वियो। भाउ, तूं सच थो चवीं, जेको सिंधी ॿियनि सिंधियुनि सां ॾुख ॾोलावे में भाईवार न आहे, सो बराबरि ओपरो ई सॾिबो। हुन जो आवाज़ु ॾुखारो हो, पर वरियाम ॾिठो त हुन तुरत ई पंहिंजे पाण ते ज़ाब्तो रखी वरितो ऐं धीरज सां चयाईं, आउं बराबरि अव्हांजे लाइ ओपरो आहियां, नालो सावण अथमि, हीअ ॿेलो मुंहिंजी। सावण घणो कुझु चवण थे चाहियो, पर संसद निड़ी में ॻंढ पइजी वई। हुन जूं अखियूं अजातन लुड़कण सां पोसण लॻियूं। हुनखे पंहिंजी कमज़ोरी ते कावड़ अचण लॻी, पर ऐं उन वक़्तु वरियाम अॻिते वधी अची खेसि भाकुर विधो। पोइ भुणकंदे चयाईं, भाउ बख़्श कजां, मुंहिंजो मतिलबु तोखे ॾुखोइण जो कोन हो। असीं त तुंहिंजो नालो ॿुधी हेॾां ते आयासीं, तूं ई त हिकिड़ो आसरो वञी सिंध ऐं सिंधियुनि लाइ बचियो आहीं। सावण बि का घड़ी वरियाम खे भाकुर में झले बीठो रहियो। संसद दिलि भरिजी आई हुई। सिंध जो अकेलो आसरो हुनखे पंहिंजे पाण ते शर्मसारी थियण लॻी। जॾहिं सिंधी हिकु फोरू, हिकु रहज़न, हिकु धाड़ेल खे पंहिंजो आसरो सम्झण लॻनि, तॾहिं चइबो त सिंधियुनि जी बेवसी पंहिंजे पातार खे वञी पहुती हुई। हुनखे जॾहिं बि इहो ख़्यालु ईंदो हो, तॾहिं हुनखे हुन नफ़रत जो मट को ॿियो जज़्बो बि कोन सुझंदो हो। हूअ कंहिंसां अंदरि जो हाल बि त बयानु न थे करे सघियो। ओचितो हुनखे उहो ख़्यालु आयो त हुन शर्मसारी खां बचण लाइ हू हिननि हमराहनि खे सॼी ॻाल्हि करे ॿुधाए। अदल, तूं भुलियो आहीं, आउं सावण सां गॾु सरदार ख़ान धाड़ेल बि आहियां, हिकिड़ो फोरू, रहज़न ऐं धाड़ेल। मूं जहिड़ा ॿिया बि मूंसां आहिनि। सिंध जो आसरो असीं न, पर अभी नौजवान आहियो,
असीं त हूअ पंहिंजी ॻाल्हि पूरी न करे सघियो। वरियाम खे उनजी दिलि जी धक धक साफ़ ॿुधण में पिया आई। हुनखे ईअं महसूसु थियो ॼण त सावण जी दिलि सुरका भरे रही हुई। हुनखे उन सुरका भरींदड़ दिलि ते रीस थियण लॻी। उहे सुरका हिकु दर्दमंद दिलि जा सुरका हुआ। जेसीं का दिलि सिंध लाइ ईअं सुरकंदी रहंदी तेसीं सिंध सदा हयात रहंदी। ही असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं नामियारे नावल नवीस कहाणीकार ऐं लेखक सिराजुल हक़ मेमण जे किताब मरण मूसियाव जी 7वीं क़िस्त। अमें ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ऐं अवां जो मेज़बान आहियां हबीब लगारी। अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे कुझु वर्क किताब मां। प्रोग्राम में हाणे वर्क वरायूं था तारीख़ जे वर्कनि जहिड़े अमुल किताब सिंध कहाणी जा। ही किताब केवल मलकाणी जो लिखियलु आहे। ही किताब पहिरियों भेरो अप्रैल 2002 में छपजी मंज़र आम ते आयो हो ऐं हिन किताब खे सिंध तहक़ीक़ी बोर्ड हैदराबाद पारां छपराए पधिरो कयो वियो हो। जी हा, अवां जी ख़िदमत में वर्क वरायूं था किताब सिंध कहाणी जा। शुरू में रुगो लफ़्ज़ हो। पहिरियों लिखियलु लफ़्ज़ वेद चयो वञे थो ऐं वेद हक़ ते हिंदुस्तानी सभ्यता जे हिंदोरीअ सिंधु ते मोहत हो। सिंधु जॾहिं पंहिंजी सघ सां वहे थो त सभिनी नदियुनि खे पोइ ते छॾे वञे थो। संस गजगोड़ धरती तां खजी आसमान ताईं वञी पहुचे थी। हूअ पंहिंजे बेअंत कुवत वज जे वराके सां गॾु लॻाए थो जीअं सुआ गानियूं भरियल ओह खणी पंहिंजे वछड़नि ॾांहुं रंभंदे डोड़ंदियूं वेंदियूं आहिनि। तीअं ॿियूं नदियूं गजगोड़ कंदे वञी सिंधु सां मिलंदियूं आहिनि। जीअं सुरमो राजा ॿियनि सुरमनि जी अॻुवाणी कंदो आहे तीअं सिंधु ॿियनि नदियुनि जी अॻुवाणी कंदो आहे। सिंधुअ भलनि घोड़नि में शाहूकार, सोन में सरस, पोशाक में शानदार ऐं माल खज़ाननि में बि ख़ुशहाल आहे। सिंधु एतिरो त ज़िंदा ऐं आसमानी आहे जो खेसि बेजान कोठे नथो सघिजे ऐं तंहिं करे सिंधु हिकु जानदार शख़्सियत आहे। जॾहिं ऋषि आकाश ऐं धरती जो नालो जपींदा आहिनि त उहे सिंधु जो नालो पिणु जपींदा आहिनि। वेदनि में गंगा जो 2 भेरा ज़िक्र थियलु आहे पर सिंधु जो 3 भेरा ज़िक्र अचे थो। उहो महान सिंधु ई आहे जंहिं सिंध ऐं हिंद खे पंहिंजो नालो ॾिनो। हिंदुस्तान जी तारीख़ ऐं जाग्राफ़ी में उहो सभ खां क़दीम नालो आहे। जॾहिं शिव पंहिंजी ज़ाल सती जो कपियल जिस्म धरती जे मथां खणी लंघियो थिए त संस हिंगल सिंदूर ॾिनल सींध वारी सिसी जंहिं हंध ते किरी पई हुई उहो अॼु बि हिंगलाज सॾिजे थो जेको कराची जे भरिसां सिंध बलूचिस्तान जी सरहद ते आहे। उन सिंध ते जिते राम, सीता ऐं लक्ष्मण पिणु पंहिंजा पेर घुमाया हुआ। सिंध जो सूफ़ी सनत कवि शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जोगियुनि सां गॾिजी वियो हो। जॾहिं ओभर ऐं ओलह पाकिस्तान गॾियल मुल्क हो त बांग्लादेशी हिंदुनि लाइ ओलह पाकिस्तान ॾिसण जो हिकु वॾो सबबु हिंगलाज हो। सिंध जदरत जी हुकूमत जो हिसो हूंदी हुई। जॾहिं के शेवक घर में वेही रही त दशरथ खेसि चयो हो मुंहिंजे राज तां सिज नथो लहे। सिंध सोवेर सौराष्ट्र अंग वंग मगध काशी कौशल सभु मुंहिंजा आहिनि। मंझना की 4 अमुल शयूं पैदा थियनि थियूं जेके वणे मूंखां घुरे वठि। पर कंहिंखे पंहिंजे पुट भरत लाइ राज गदी खां सवाइ ॿियो कीअं घुरिबो हो। बाक़ी ॻाल्हि तारीख़ी वेर गाथा आहे। जॾहिं सीता खे रावण अगवा कयो त राम बांदरनि खे ॻोल्हा करण लाइ ॿियनि हंधनि खां सवाइ सिंध में उतां जे बहितरीन तारू घोड़नि सां रवानो कयो। पोइ जॾहिं राम पंहिंजो बनवास ख़ैर ख़ूबी सां पूरो कयो त सिंधु सोवेर सिंध ऐं मुल्तान भरत जे हवाले कयाई। जंहिं पोइ पंहिंजो राज उत्तर खां गंधारा जेको महाभारत में धृतराष्ट्र जी ज़ाल गांधार जे शहर जे तौर ते मशहूरु आहे ताईं वधायो जंहिंखे हाणे कंधार कोठियो वञे थो। पेशावर पुष्कलावती ऐं टेक्सिला तक्षशिला जा शहर संस पुटनि ॿधाया हुआ।
सिंध महाभारत जे धुंधल रोशनी में उभरे थी। केस पाप पूरण प्रदेश गुनहगार पुरगणो कोठियो वञे थो। उन जे पोयां हिकु कहाणी आहे। सिंध जे राजा जेदरथ कोरून जे राजकुमार दरेविधन जी भेण दोशला सां शादी कई हुई। हूअ तंहिं करे कोरून जो तरफ़दार ऐं पांडुअनि जो दुश्मन हो। पर जेदरथ लाइ उहो चयो वञे थो त हुन धृतराष्ट्र ऐं भीष्म वांगुरु पांडुअनि ऐं कोरून जे विच में तबाही आणींदड़ चोपड़ राह जी मुखालफ़त कई हुई। जेदरथ जे पांडुअनि सां अणबुणत जूं पाड़ूं पुराणियूं हुयूं। द्रौपदी जे सवी मूर राजकुमारनि जे मेड़ मां पंहिंजे ख़्वाहिश मूजिबि मुड़ुस चूंडण जी रस्म में हू हिकु नाकाम उमेदवार हो। पोइ जॾहिं पांडव पंहिंजो वक़्तु जलावतनी यानी बनवास में गुज़ारे रहिया हुआ, तॾहिं जेदरथ द्रौपदी खे अकेलो ॾिसी साणस ॻाल्हाइण जी कोशिश कई हुई। द्रौपदी खां मासूमियत ऐं सादगी सां सिंधु सोवेर जे रहवासियुनि जे हाल बाबति पुछियो हो। जॾहिं द्रौपदी ॾिठो त जेदरथ जी नियत में खोट आई त खेसि उतां हलियो वञण लाइ चयाईं। तंहिं ते जेदरथ खेसि ज़ोरे सनियो। जॾहिं अर्जुन ऐं भीम खेसि द्रौपदी खे खणी वेंदे हलियो ऐं द्रौपदी खे खांसि छॾायो त भीम सज़ा तौरु 5 हंधनि तां संसवार कपे छॾिया। हू खेसि मारण वारो हो, पर पंहिंजे वॾे भाउ युधिष्ठिर जे चवण ते त ईअं करण सां संसोट भेण दोशला बेवाह थी वेंदी, खेसि छॾे ॾिनाई। महाभारत जी लड़ाई में जॾहिं द्रौपदी जो पुटु अभिमन्यु मारिजी वियो त जेदरथ संस लाश खे पेर सां थुॾो हयो। तंहिं ते अर्जुन कावड़ में अची कसम खाधो त हू जेदरथ खे साॻिए ॾींहुं ते सिज लहण खां अॻु मारींदो। जेदरथ लड़ाई जे मैदान मां भॼणु चाहियो, पर ॾाढी देरि थी चुकी हुई ऐं हू ज़िलत भरी मौत मोह। हिंदुस्तान में शिवाजी प्रताप ऐं गुरु सिंह जे वक़्त ताईं राजाई झंडे में कुझु क़दर भगवा या केसरी रंग जी लहरी हूंदी हुई। उहा साॻी ॻाल्हि महाभारत जे वक़्त में पिणु रिवाज में हुई। फ़र्क़ु रुॻो झंडे ते निशानी जो हो। दिलचस्प ॻाल्हि इहा आहे त जेदरथ जे झंडे ते निशानी तौरु अछो सूअर हो, जंहिंजो शिकार करणु अॼु बि राजपूत ऐं सिंधी पसंदि कंदा आहिनि। जेदरथ जी ॿी पसंदीदा शइ खीर ऐं कढ़ियल खीर हो, जंहिंखे सिंधी में खीरणी चइबो आहे। जेदरथ खे मारण जे वचन करण जे ऐलान वक़्तु अर्जुन चयो हो, जेदरथ बेशक माइटु आहे, पर हू कमीणो आहे। हू खीर ऐं खीरणी ते पलियो आहे, पर मां खेसि पंहिंजे तीरनि सां प्रण करे छॾींदुसि। उन मां इहो नतीजो कढी सघिजे थो त महाभारत में सिंध खे गुनहगार संस रहवासियुनि जे करे न, पर संस राजा जे करतूतनि करे कोठियो वियो आहे। साॻे सबब जे करे राजा करण पिणु शाल्या जे मदरा राज जो साॻियुनि लफ़्ज़नि में ज़िक्र कयो आहे। महाभारत जी भीष्म पर्व हिसे में सिंधु खे अज़ीम मुहाफ़िज़ कोठियो वियो आहे, जंहिंखे ॾींहुं राति यादि करणु घुरिजे। ज़ाहिर आहे त सगारो सिंधु देश जी बचाव जी सरहद हुई। महाभारत जो अनुशासन पर्व हिसो मौत खां पोइ सर्ग वञण लाइ सिंधु सनान तजवीज़ करे थो। उहा ॾाढी दिलचस्प ॻाल्हि आहे त भगवद गीता सिंध सां वाबस्ता हिकु पुराणी नसीहत ते ॿधलु आहे। हिकु भेरे सिंध जे राजा सोवेर जे नौजवान राजकुमार संजय खे शिकस्त ॾिनी। संजय दिलि शिकस्तो थी पियो ऐं राज भाग सभु तर्क करे वेही रहियो, पर संस सोरिया माउ विदुला संस हिमत ॿधाए खेसि वेहण लाइ रवानो कयो। हुन खेसि चयो त पंहिंजे ख़ानदान ॾांहुं ॾिस, अवाम ॾांहुं पंहिंजी ज़िमेवारी खे यादि कर, धर्म खे ऊचो रख ऐं शान सां ज़िंदा रह या शान सां क़ुर्बान थी। जॾहिं पांडु दिलि शिकस्त थी पिया हुआ ऐं वेहण खां नाबरी वारे वेठा त संदन माउ कुंती कृष्ण खे विदुला जे ॻाल्हि यादि ॾियारी हुई ऐं उहा पंहिंजे पुटनि खे ॿुधाइण लाइ चयो हुई त जीअं उहे दिलि ॿधी विढ़ण लाइ तयारु थियनि। नतीजे में गीता जहिड़ो अमर उपदेश वजूद में आयो। दोशाला पिणु मोट में सिंध सां चङा पेर भरिया। जीअं त हिंदुस्तानी सभ्यता जो मर्कज़ सिंधु खां गंगा ॾांहुं मुंतक़िल थी वियो हो, तंहिं करे ज़ाहिर आहे त सिंध खे सरहदी पटी जी हैसियत सां हर धारियुनि हमलनि जो मुक़ाबिलो करणो थिए पियो। दोशाला खे सिंध जी इज़त
ऐं मेद क़बीलनि जे विच में न ख़तमु थींदड़ मुक़ाबलनि जो ॾुखो हो। तंहिं करे हुन पंहिंजी ज़िंदगी में हम आहंगी आणण लाइ कुझु ब्राह्मण मोकिलण लाइ चयो। दुर्योधन सिंध में 30,000 ब्राह्मण मोकिलिया। उहे ब्राह्मण ई हुआ जिन पोइ सिकंदर जो मुक़ाबिलो करण लाइ रीढ़ जी हॾी जी हैसियत हासिल कई, पर उहो घणो पोइ थियो। कालिदास रघुवंश में चवे थो त राम पंहिंजे मामे युधाजत जे चवण ते सिंध जो राज भरत जे हवाले कयो हो। राम जी तड़ ॾाॾे राघु जे हिणकंदड़ घोड़नि सिंधु जे किनारनि ते वसराम कयो हो। संस्कृत जे हिक ॿिए कवि भास जो नाटक अविमार्क राजकुमार अविमार्क ऐं सिंधु सोयवर जी राजकुमारी कुरंगी जी मोहबत जे दास्तान ते ॿधल आहे। भविष्य पुराण में चयल आहे त उज्जैन जे महाराजा विक्रमादित्य जे पोटे शालिवाहन सिंध आस्थान में पंहिंजो राज क़ाइमु कयो ऐं सिंधु ते पंहिंजी सरहद मुक़ररु कयाईं। 11हों जीन तीरथ इनकार अंशनाथ सिंधी हो जेको बंगाल में मरी वियो। जीन दक्षिणया 8वीं सदी में सिंधियुनि जे बारे में चयल आहे त उहे शानदार आहिनि, संदन चाल वणंदड़ नरम ऐं धीमी आहे। उहे राग संगीत ऐं नाच जा कोॾिया आहिनि ऐं पंहिंजे वतन सां मोहबत कंदड़ आहिनि। चवनि था त महात्मा बुद्ध सिंध में पंहिंजा पेर घुमाया हुआ। हुन सिंध जे सख़्तु आबहवा ऐं ख़ुश्क ऐं मिटी हाणे सरज़मीन ॾिसी भक्षुअनि खे पेरनि में जुती पाइण जी इजाज़त ॾिनी हुई। हुन नरम कपिड़ा इस्तेमालु करण जी बि इजाज़त ॾिनी हुई जेके ॿियनि हंधनि ते पाइण जी इजाज़त न हुई। रोरक या रोरका मौजूदा रोहड़ी जे भरिसां अरोड़ या अलूर जो राजकुमार सथोरतिस हिन सरज़मीन ते ई संस पोइलग बणियो हो। जॾहिं महात्मा बुद्ध पंहिंजे वतन कपिलवस्तु जे चौधारी रथ में चकर ॾिनो हो त चयो वञे थो त कंवल जे रंग जहिड़ा 4 शानदार घोड़ा सिंधु देश मां घुराया विया हुआ। हेल ताईं तारीख़ी बुद्ध स्टोपा सिंध में मिलिया आहिनि। उन ॻाल्हि में बि वधाउ नाहे त जॾहिं ज़ुल्फ़कार अली भुट्टो पाकिस्तान जो सदर थियो हो त पंहिंजी ऑफिस में बुद्ध जी मूर्ति सजाए रखी हुआ आहिनि। हीअ चूंड वर्क असां वञी ख़िदमत में पेश करे रहियासीं किताब सिंध कहाणी मां। इहो किताब केवलराम मलकाणी जो लिखियलु आहे जेको सिंध तहक़ीक़ी बोर्ड पारां छपराए 2002 में मंज़र आम ते आंदो वियो हो। ऐं हाणे कोमप्रस्त अॻवान ॾाहे सिंध जे नामियारे लेखक रसूल बख्श पलीजे जे किताब संधी ज़ात हंजन जा वर्क वरायूं था। दिलनि जो दर्द नई खोजना जे उनवान सां रसूल बख्श पलीजो लिखे थो। सूरन साढियास पूरन पाली आहियां जेकर आऊं हुयास कागर कुंदर वल जी। पीढ़ी वछोटी जी ॻाल्हि खे वठो। छा माण्हुनि औलाद फ़क़्तु हिन दौर में ॾियणु शुरू कयो आहे? औलाद ऐं माइटनि जे ख़्यालनि में फ़र्क़ु फ़क़्तु हिन दौर में ई पैदा थियो आहे। छा अॻिएं दौरनि जा माण्हू सदाईं ईअं सोचींदा चवंदा ऐं कंदा हुआ जीअं संदन माइट सोचींदा चवंदा ऐं कंदा हुआ? जे ईअं हुजे हा त माण्हू अञा ताईं ग़ारनि में कोन वेठा हुजनि हा? छा नओं नसल हींअर ई हिन दौर में ई आसमान जे गड़े वांगुरु मथां किरियो आहे? छा अॻे नसल कोन हूंदा हुआ? उहे अॻे नसलनि सां ज़बरदस्त इख़्तिलाफ़ कोन रखंदा हुआ? हर का शइ कंहिं ॿी शइ मां पैदा थी आहे ऐं संस भेट में सुभाणे पैदा थियण वारी का ॿी शइ सरजी रही आहे। हर शइ जंहिं मां पैदा थी आहे तंहिंजो जेको मंझाइस पैदा थियण वारो आहे तंहिंजो मेलाप आहे। हर शइ ॻाल्हि माज़ी हाल ऐं आईंदे जो संगम आहे। हर शइ ॻाल्हि बेअंत काइनात ऐं बेअंत वक़्त जे चौवाटिन ते बीठल ज़मान ऐं मकान जो हिकु अहिड़ो संगे मेल ऐं हद निशान आहे जेको सभिनी ॾिसनि ऐं ज़माननि खे पाण में मिलाए थो। अॼोको दौर को अहिड़ो ख़िला में लटकियल चइनी तरफ़नि खां सील महर थियल दौर कोन्हे जंहिंमें ॿिनि दौरनि जी हवा बि अची न सघे, जेको कतई निरालो कतई बेमिसाल ऐं कतई धार हुजे। उन जे ख़ुसूसियतनि तोड़े अमूमियतनि ॿिन्ही खे ध्यान में रखण बदिरां उन जे फ़क़्तु ख़ुसूसियतनि ऐं निरालाइनि ते अजायो ज़ोर ॾियणु
ऐं संस अमूमियत खे संस ॿियनि दौरनि सां हिकु जहिड़ाइनि खे सफ़ा नज़रअंदाज़ करणु हिन दौर जे तस्वर खे बिगाड़णु ऐं माण्हुनि खे गुमराह करणु आहे। हीउ दौर हिकु अहिड़ो नओं दौरु आहे जंहिंमें न रुॻो माज़ी जे समूरनि दौरनि जो सलामत रहणु जहिड़ो समाजी जोहर समायल आहे, पर संस पेट में ईंदड़ नवनि समाजी दौरनि जा ॿिज बि मौजूदु आहिनि ऐं मोरे रहिया आहिनि। सुभाणे उहे पंहिंजा सिला ऐं गोंछ कढंदा। हिन दौर जे ॿिनि दौरनि सां तसलसल साण लाॻापन ऐं हिकु जहिड़ाइनि खे नज़रअंदाज़ करे उनखे अहिड़ो अबो बहर करे छो थो पेश कयो वञे, उन ॻाल्हि जो रूहानी राज़ कहिड़ो आहे। ॻाल्हि कंदा आहिनि त ॿार माउ खे चयो त अम्मा मामा चरियो थी पियो आहे, अॼु विच बाज़ार में पट ते सुम्ही रहियो। माउ चयो अबा मां में वापारी बचो आहे, उन चरपण जो बि को मतिलबु हूंदो, को पैसो पट ते ॾिठो हूंदाई जो हूअं लिकाए न खणी सघियो, हूं त ईअं खयो हूंदाई। ॻाल्हि बि उहा हुई। सो हिन नए दौर जे रट में बि हिन जदीद अदीब मामान जो वॾो मतिलबु आहे। हिन दौर खे हूअ इझो हींअर आसमान मां किरियल ॻड़ो करे उन लाइ पेश था कनि त जीअं उन हथरादू ख़ासि नवाण जी आड़ में हू हिन दौर खे पंहिंजे पर में समाजी अदबी तारीख़ी तसलसल अॻु पुठे रिश्तनि नातनि खां काटे खेसि अकेलो ई अकेलो लावारस छोरो छिनो समाजी दौर साबित करे पाण खे संस अकेलो वारिस साबित करे खेसि हर ॻाल्हि में रुॻो निरालो निरालो ॾेखारे मथुसि पंहिंजो निरालो अदब ऐं निरालियूं अदबी कसवटियूं ऐं निराला सकाफ़ती फरमान मढ़े सघनि। उन महानवाण जी अमृत धारा सां हू हर मर्ज़ जो इलाज करे सघनि था ऐं हर मुसीबत खे मुंहुं ॾेई सघनि था। मिसाल तौरु जे चइबनि त ॿोली जी ॿेड़ी न ॿोड़ियो त चवंदा नए दौर जी नवाण माण्हुनि जे नवनि अहसासनि ऐं जज़्बनि जी तर्जमानी कंदड़ नओं अदब पुराणी ॿोली में लिखी नथो सघिजे। चइबो त अदब अज़ीम मक़सदनि ऐं अज़ीम फ़न जो सुहिणी सूरत ऐं सुहिणी सीरत ॿिन्ही जो संग में मेलाप हुअणु घुरिजे, त चवंदा त उहा पुराणे दौर जी ॻाल्हि आहे। नए दौर सां पुराणा अदबी क़दर ऐं कसवटियूं लागू ई नथियूं थी सघनि। अहिड़ी रीति लफ़्ज़ नए जी बेहूदी रट लॻाइण सां हुननि खे अदब ख़िलाफ़ हर जिहालत ऐं बेहूदगी फॿी सघे थी। उन करे हूअ रड़ करियल लफ़्ज़ नओं खे चूटे पिया आहिनि ऐं उनखे ढाल बणाए बिना रोक टोक जे अदबी ऐं फ़नी मैदान में अवाम ख़िलाफ़ संगीन सकाफ़ती जुर्म करे रहिया आहिनि। जदीदियन जे चवण मूजिबि सदन जुड़तू जदीद अदब जेको वॾे में वॾो तीर मारे थो, सो आहे इंसान जे अंदर जी पीड़ा जो इज़हार करणु। उन ॻाल्हि खे हू अंदर जी पीड़ा जे अहसास, ज़ात जे इंकशाफ़, अंदर जे ॿरण ऐं टुटण, भुरण भॼण जे मातम, ज़ात जे इज़हार जी सचाई, टिड़ंदड़ पखड़जंदड़ भॼंदड़ भुरंदड़ क़दरनि ऐं अलामतनि जो तर्जमान अदब सॼण था। ऐं ही पीड़ा ही सनाटो मुंहिंजे अंदर जो जा नारा हणी वॾे फ़ख़ुर सां चोतरफ़ लोड़ा हणी पंहिंजे उन खोखले लफ़ाज़ी ऐं मुख़रज जो दाद तलब कनि था। छा इंसान जी दिलि में दर्द का नई साइंसी खोजना आहे जेका हींअर हिन जदीद समाजी साइंसदाननि ओचितो करे विधी आहे? छा अॻु इंसाननि खे ॾुख कोन हुआ? बराबरि अॼु अवाम दुश्मन क़ुवतूं इंसानियत खे आम तबाही जे उड़ाह जे किनारे ते बीहारियो खेसि उन में धिको ॾियण जी सये में आहे। बराबरि अॼु जे हिटलरनि, मसूलिनियन, पहलुअनि ऐं संदन जानशीननि अवाम लाइ अहिड़ा वहशी अज़ाब ईजाद कया आहिनि जिन जो चंगेज़नि ऐं हलाकुअनि ऐं नादरनि खे पतो बि कोन हो। बराबरि अॼु बि इंसाननि जी अक्सरियत जी ज़िंदगी ॼण जेरे दोज़ख जे बराबरि आहे। पर छा हाणे वांगुरु अॻे बि ग़ुलामदारी ऐं जागीरदारी ऐं पैदावारी लाॻापन ऐं उन्हनि जे पीढ़ ते अॼुल ग़ुलामदारी जागीरदारी रीतनि रस्मनि जा राकास आदम बूए कंदा इंसान जे जिस्मनि ऐं रूहनि खे चिभाटींदा कोन रहंदा हुआ? छा तिब्काती समाजनि जे क़ाइमु थियण जे रोज़ अवल खां वठी डिक्टेटरी निज़ामनि जे वहशी उंदाहिन जी भयानक न खुंदड़ राहत में फ़ौरू ऐं ज़ालिम तबक़नि हथां आम इंसान अंदर में सड़ंदो ॿरंदो पचंदो ऐं रिझंदो ऐं वेह जा वटा पीअंदो कोन रहियो आहे? हिननि होमरनि, वर्जिलनि, शेक्सपियरनि, हाफ़िज़नि, रूमियनि,
कबीरन, तुलसीदासन, मीराबायन, लतीफ़न ऐं सावण फ़क़ीरन पंहिंजे दर्दीलनि गीतनि, नग़मनि ऐं बैतनि में समायल लाफ़ानी दर्द खे जा उंगल मोती तॾहिं कंहिंजे दिली जे ॾुख जे समुंडनि जे पाताल मां ॻोल्हे हथ कया हुआ। हिन गूंगी ॿोड़ीअ धरती जे सीने में जेके दॿियल दाहूं घुटियल आहिनि, जा तूफ़ान ऐं गूंगनि लुड़कनि जे समुंड दफ़न थियल आहिनि, से तॾहिं सखणा बेसबब आहिनि। छा अंदर जो हाल ओरण अदब ऐं फ़न में अहिड़ी पुराणी ॻाल्हि नाहे जहिड़ा हिन धरती ते पाणी, वण ऐं पत्थर। अटकल 250 साल अॻु लतीफ़ पंहिंजो पचंदड़ अंदर अहिड़ियुनि लाफ़ानी सिटनि में ओरींदो हो, कॾहिं कॾहिं जेॾियूं को पह अचो पोइ सो पण साड़ो होए जो आहे सा शरीर जो। मुठ मुठ सूरन सभु कंहिं मूं वटि वथाणा, सूर मंडे धूण आऊं अॻे ई काहिरी, जा पर पाणी लूण सापर मुंहिंजी जिंदड़ी। अॾोहीअ जीअं ॾुखड़ा चढ़िया चोटीअ सी, गूंदर मथां जिंदड़ी विया वलियुनि जीअं। खांइसि हिकु सदी पोइ दहली में मीर तकी मीर पंहिंजे हाल ते हीअं अफ़सोस कंदो हो, सरे शाम ही बुझा रहता है दिल हुआ है चराग मुफ़लिस का। कंहिं मिसकीन जे ॾीए वांगुरु मुंहिंजी दिलि साझी खां ई विसाणी विसाणी पई आहे। ऐं संस हमअसर ख़्वाजा मीर दर्द अहिड़ा दर्दीला गज़ल चवंदो हो, ज़िंदगी है या कोई तूफ़ान है, हम तो इस जीने के हाथों मर चले। ऐं ग़ालिब चई वियो आहे, ज़िंदगी अपनी गर इस तरह से गुजरी गालिब, हम भी क्या याद करेंगे कि खुदा रखते थे। अब तो घबरा के ये कहते हैं कि मर जाएंगे, मर के भी चैन न पाया तो किधर जाएंगे। उन्हनि खां 100 साल अॻु 16वीं सदी में शाह करीम ही ॾुखारा बैत पई चया, आयल सोणो दर सोहणी काम वसे, सुते हुणम गॾु जा जागां त नाह पिरी, सेई सेल थियाम पढ़ियाम जे पाणा, अखर अॻियां उभरी वागूं थी आवरिया। शाह करीम खां 400 साल अॻु 12वीं सदी में पाक पतन जे शेख फरीद पंहिंजे दिल जो दर्द अहिड़नि सिंधी गाॾड़ बैतनि में बयान पे कयो, फरीदा ॾुखां सीते ॾींहं गया, फरीदा ॾुखां सीते ॾींहं गया, सूलां सीते रात, खड़ा पुकारे पातणी बेड़ा कपरवा। फरीद ॾींहं ॾुखनि में गुज़री वियो ऐं राति सूरनि में मथां पातणी बीठो दाहूं करे त पंहिंजो बेड़ो कुननि जे वात में अची वियो। फरीदा मैं जाणिया दुख मुझको, दुख सभाए जग, ऊचे चढ़ के वेख्या तां घर घर इहा अग। फरीदा मूं भायो त रुगो मूंखे ॾुख आहिनि, पर ॾुख सॼे जहान खे आहिनि। मथे कोठी ते चढ़ी ॾिठमि त घर घर उहा ई ॾुख जी आग पई ॿरे। जे अञा बि के सदियूं घणियूं सदियूं पोइ ते तारीख़ जी शुरूआत जे कोहिड़े में जॾहिं रूम त छा यूनान बि कुझु कोन हो, तॾहिं फ़िरौन जे दौर जे क़दीम मिस्र में राॻींदड़नि जे गीतनि जा पड़ाॾा ॿुधण में ईंदा, जिन में ज़िंदगी खां आजिज़ अहिड़नि दुखी इंसान जो दर्दीलियूं कहाणियूं समायल हुयूं, जेके उन ज़िंदगी खां मौत बहितर सम्झंदा हुआ। उहे ॾुखारा गीत क़बरनि ते उकेरे छॾिया हुआ। उन्हनि मां हिकिड़े जो उनवान हो, ज़िंदगी मां आजिज़ इंसान। दरअसल मौजूदा दौर जी हर बुछड़ाई, फुरलुट ऐं वहशानियत जे बावजूदि ज़माने में जीअं पोइते वञे तीअं आम इंसान जी ज़िंदगी वधीक मजमूई, गैर महफ़ूज़, वधीक सुञी सखणी, वधीक अज़ियतनाक अचे थी। अॼोके आलमी सरमाएदारी या पोरित दौर खां जागीरदार आलमी दौर आम इंसान लाइ वधीक अज़ियतनाक हो। उनखां ग़ुलामदार दौर अञा बि वधीक वहशी बेरहम हो। अॼु बि दुनिया जे मुल्कनि जे माण्हुनि जी अक्सरियत फ़ाक़नि में आहे, उघाड़ी आहे, पर माण्हू ॿार विकण ते मजबूर कया वेंदा हुआ। माण्हू बुख जे अंध विचां ॿिए माण्हू खे खाईंदो हो। रोज़ को न को चंगेज़, तैमूर, नादिर शाह, शाह शुजा पारो इलाइक़े या बैन अल-अक़वामी बदमाश लोफरनि ऐं धाड़िलनि जा डंपला वठियो डडा डोड़ाईंदो, नारा हणंदो माण्हुनि जे मथां बीठो हूंदो हो। ऐं कोस करियो घर साड़ियो संदन ॿार बान
करियो, ॿारनि बचनि खे नकनि में सुआ टुंबियूं नाकेलियूं विझो, घोड़े पुठियां डोड़ाईंदो खणियो वेंदो। अॼु बि पंहिंजे हक़नि जी घुर करण वारनि सां छा न कयो वञे थो, पर अॻे हालत अञा बि बदतर हुई। अॻे अवाम जे हक़नि जी ॻाल्हि करण या सियासी इख़्तिलाफ़ रखण वारे खे तलवार जे हिक धक सां सिसी लाहे या फांसी झटके सां पूरो करण जी नरम सज़ा का विरले ऐं वॾी सिफ़ारिश ऐं असर रसूख़ सां मिलंदी हुई। अक्सर खेनि अहिड़ा भयानक इज़ाउ ॾेई मारियो वेंदो हो जो संदन माइट रहम जूं अपीलूं कंदा हुआ त हिननि खे हिकदमि ख़तमु कयो वञे। मंसूर खे जॾहिं फटका हणी संस खल मास तां उॾाए संस हथ पेर वढे, पोइ संस रत ॻाड़ींदड़ ढिढड़े खे सूरीअ ते टंगियो वियो, तॾहिं सिज लथे महल किन ख़ुदा तरसन वॾे असर रसूख़ सां आख़िर इहो रहमदिली वारो फरमान जारी करायो त हाणे भले धक हणी संस सीसी लाहे खेसि वधीक अज़ाब खां छॾायो वञे। पर शहर जे कोटवाल क़ानूनी एतिराज़ उथारियो त हाणे सिज लही वियो आहे, वक़्तु ख़तमु थी वियो आहे, सीसी सुभाणे लहंदी, अॼु न। अमीर अल मोमिनीन अब्दुल्लाह बिन ज़ुबैर रज़े, जेको हज़रत अली करमल्लाह वजहू खां पोइ ख़लीफ़ो थियो ऐं जंहिंखे मके शरीफ़ खे जलाईंदड़ सहाबा कराम ऐं 2 लखें मुस्लमान जे कातिल, सिंध ते चढ़ाई कराईंदड़ ऐं इस्लामी तारीख़ जे चंगेज़ हजाज बिन यूसुफ़ शहीद कराए खेसि सूरी ते चाढ़े छॾियो। तंहिंजे लाश खे केतिरनि ॾींहंनि बाद बि टंगियल ॾिसी माणस बीबी अस्मा हीअ दिलि ॾारींदड़ जुमिलो चयो हो, हीअ शहसवार अञा घोड़े तां न लथो आहे, सवार ॾींहं जा ॾींहं घोड़े तां न लथो, हुकम कोन हो। वक़्त जे फ़िरौननि जे मुखालफ़नि जे लाशनि सां जंग उते बि ख़तमु कान थींदी हुई। लाश दफ़न करण लाइ माइटनि जे हवाले करण बदिरां पट ते उछलाए कुतनि ऐं गिझनि जे हवाले करे मथनि पहिरो बीहारियो वेंदो हो त मतां माइट लिक चोरी कुतनि ऐं गिझनि खां छॾाए खणी वञी दफ़न न करे छॾनि। जहिड़े खलूं लाथियूं वेंदियूं हुयूं, पालियल नांगनि जे खूहनि ऐं बुखियनि बगड़नि ऐं शींहनि जे पिंजरनि में उछलियो वेंदो हो, जहिड़े गॾ या ढगी जी खल में सिबीअ छॾियो वेंदो हो। खल सुकंदी हुई त बदन खे पीड़ींदी हुई ऐं माण्हू पीड़जंदो वेंदो हो। पहिरियां ई कासायनि जे कातियुनि सां अखियूं कढाए पोइ हाथियुनि हेठां चिभाटियो वेंदो हो, जहिड़े ज़मीन में दफ़न करायो वेंदो हो, जहिड़े भितियुनि में लिंबाए छॾियो वेंदो हो। हिकिड़े माण्हू जे ॾोह में उन जे पड़ ॾाॾे जी ॼण ॿचे ऐं संस ॼण ॿचे खे ख़तमु कयो वेंदो हो। दुनिया जे फ़ौरू ऐं ज़ालिम निज़ामनि ऐं तबक़नि जे इंसान ज़ात ख़िलाफ़ ॾोहनि जी तारीख़ असांजे वहम ऐं गुमान खां वधीक भयानक ऐं लिंग कांडारींदड़ आहे। अॼु जो रुजत पसंद अॻूणे ज़माने खे यादि करे चप पिया चटिन ऐं उनखे वरी माण्हुनि ते मुसलत करण लाइ वाझ पिया विझनि। सो बि उन करे तारीख़ बज़ाहिर पाण खे दोहराए थी। साॻिया ॾुख, साॻियूं तबाहियूं, साॻिया ज़ुल्म, साॻिया बेदाद बार बार अवाम ते नाज़िल थियनि था ऐं उन्हनि जो हिकिड़ो अणखुटंदड़ सिलसिलो हलियो अचे। पर उहो दोहराइण जो अमल हर दफ़े अॻे खां ऊची सतह ते थिए थो, छो त हर दौर में अवाम अक्सर इनफ़रादी तरह ऐं विच विच में इज्तमाही तरह फ़ौरन ऐं ज़ालिमनि ऐं संदन निज़ाम ख़िलाफ़ हज़ारे लखें मुख़्तलिफ़ तरीक़नि सां विढ़ंदा, तूफ़ान उथारींदा, इनक़लाब आणींदा ऐं उन्हनि खे विख ते वधीक कमज़ोर कंदा ऐं खाइनि कॾहिं थोरा कॾहिं वॾा हक़ हासिल कंदा रहनि था। उन करे मजमूई तौरु अॻूणे ज़माने जे इंसान जूं ज़िंदगियूं अॼु खां कई दफ़ा वधीक ॾुखनि सूरनि सां भरियल हुयूं। जेतिरी क़दुरु असांजी पीड़ाई हज़रात ऐं संदन सफ़ेद पोश तबिके जो तालुक़ु आहे, अॼोके दौर में बि जॾहिं जिते जिते फ़ौरू ऐं ज़ालिम निज़ाम राइज आहे, उते पूरे तवाम जी ज़िंदगी दोज़ख जे बराबरि आहे ऐं संदन दिलनि में दुखनि जा खोरा पिया ॿरनि। तॾहिं पढ़ियल सफ़ेद पोश तबिके जा निस्बतन पितकड़ा ॾुख उन्हनि जबल जहिड़नि सूरनि सां भेटण ॼण दर हक़ीक़त सफ़ेद पोश तबिको मजमूई तरह पंहिंजे ख़ासि माहौल जी तरबियत सबबि पोरित ख़ासि जे अॼोकनि सूरनि ऐं ॾुखनि खे परखण ऐं सम्झण त छा रुॻो उन्हनि जो तस्वर करण जी बि न ख़्वाहिश रखे थो, न ज़हनी जज़्बाती ऐं तख़लीक़ी लियाक़त ऐं क़ुवत। हक़ीक़त हिन हाल जी जे ज़ाहिर करियां ज़री त लॻे माठ मिरुनि खे ॾुंगर पवन ॾरी, वञनि वण ॿरी, ओभर उभरे कीन की।
हीअ चूंड वर्क असीं अवांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं नाम्यारे लेखक कुमप्रस्त अॻवान रसूल बख्श पलीजे जे किताब संधी ज़ात हंजन मां। इन ते इहे प्रोग्राम कुझु वर्क किताब मां जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे सुभाणे ताईं इन साॻी दुआ सां ॾींदा इजाज़त। वसे बिट तुंहिंजी भलारा सदा सदा देस परदेस सारा वसन, कॾहिं सिंध सिंजी न मेरी थिए, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाइजनि। सिंध मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथां छा लिखी, छा लिखां छा लिखी, छा लिखां। सिंध मुंहिंजी अमा दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो। सिंध मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथां छा लिखी, छा लिखां। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं इख़्लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिश्वरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।